वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। जेकॾहिं मां इन छोकिरी सां शादी कयां त किथे इन छोकिरी जी शादी ॿिनि पासनि ते फिरायल त न हूंदी। पुॾां मल्हार जी यादि, हेॾा मां पुठियां मूं सां लाॻापियल ज़िमेवार। हाणे तूं ई ॿुधां त ॿिनि ॿेड़ियुनि जे मुसाफ़िर जी हालत छा हूंदी। ज़र अली जो वालिद साहब हुन जा माइट उते पहुची विया हुआ ऐं ख़तरे जी ॻाल्हि बि का कान हुई, तॾहिं मां उतां हलियो आयुसि। तूं फिक्र न कर रुख़सार, ज़र अली हींअर महफ़ूज़ हथनि में आहे। मां पूरे यकीन सां चई सघां थी त इन एसपी जो एक्सीडेंट खान बहादुर ई करायो हूंदो। इहो कमु तव्हां करायो आहे न बाबा साईं। चवनि पिया त 6 व्हीलर रॉन्ग साइड खां कटाणी ऐं एसपी जी गाॾी खे हिट कयो आहे। हर बुरो तोखे करणो सस्पेंस में नथो रखणु चाहियां। बसि पुट ईअं सम्झ त इहो थोरो असां ते विजार ख़ान कयो आहे। हा, पर वक़्तु अचण ते असांखे संदुसि इहो थोरो लाहिणो पवंदो। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।